अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 अप्रैल वेनसडे, सुबुह जा 10 थिया आहिनि ऐं तक़रीबन 1 कलाक में मां हे भर्त भरे पूरो कयो आहे। सिंगल धाॻो ऐं विच में हिकिड़ो हिकिड़ो बटण। सो अहिड़े क़िस्म जे डिज़ाइन में वॾा बटण हणणु मुनासिबु न आहे, हिन में नंढड़ा बटण ई सूट कंदा, छो त वॾो बटण हेवी बि थी वेंदो, जाइ बि घणी विलारींदो, उन में उहा ख़ूबसूरती न ईंदी। सो हेठि हिनखे मां कुझु बि न ठाहियो आहे, छो त लेस बि लॻियल आहे, पाइपिंग बि लॻियल आहे, इन करे इहो घणो गंद थी वेंदो। त उहो बजाए जेको आहे न ख़ूबसूरत लॻण जे, उहो ॾाढो थपियलु लॻंदो ॼण। सो बहरहाल हे मुंहिंजो हिनमहिल ताईं जो कमु आहे ऐं हाणे मां जेको थांव वग़ैरह अंदरि कंदमि, थोरी देरि में खीर वारो बि ईंदो त उहो मूंखे खीर काढ़णो आहे ऐं ॿिया बि घणेई कम करणा आहिनि। सो तव्हां सां पोइ शेयर कयां थी। हे हादिया जो ठही वियो आहे, बाक़ी मूंखे राजिया वारे ते अञा कमु करिणो आहे। 2-3 ॾींहंनि जो खीर जमा थियल हो त उहो मलाई कढी अथमि, हे वेंदी फ्रीज़र में ऐं खीर खे कढ़ण लाइ रखंदमि। उनखां सवाइ मूंखे टमाटरनि जो पेस्ट ठाहिणो आहे। असल में मां कल्ह जेको 2 किलो टमाटर वठी आई हुअमि त उन्हनि में ईअं मूंखे लॻो त कुझु नरम बि आहिनि, त उन्हनि नरम टमाटनि जो पेस्ट ठाहींदमि ऐं जेके सख़्तु टमाटर हूंदा उन्हनि खे मां एज़ इट इज़ फ्रिज में रखंदमि। सो इन्हनि खे बि कढणो आहे मूंखे। सो हिन में मूंखे विझणो पवंदो थोरो पाणी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं हिन में मां इन सां गॾु गॾु विधो आहे थोरो 2 टीस्पून ऑयल ऐं चपटी लूण जी। सो हाणे हे सभु पीसजी विया, वॾा ऐं नंढा सभु डिफरेंट दॿियुनि में विझी हिसा ठाहिया अथमि, त जेतिरो जेतिरो खाधो पचंदो उन हिसाब सां इन में इहो इस्तेमालु थींदो। सो हाणे इहे वेंदा फ्रीज़र में ऐं मां हिते हे काफ़ी सारे थांव अंदरि करे चुकी आहियां, पर हे मशीन जीअं हाणे धोती, प्यालो धोतो, चमचा वमचा अञा आला हुया। सो इहो जीअं रोज़ु थींदो आहे इहो कमु कंदी रहंदमि इंशाअल्लाह। ऐं जेको पहिरियों वारो खीर हो उहो तक़रीबन कढी वियो आहे ऐं ताज़ो वारो खीर अञा न आयो आहे, उनजी देॻड़ी हिते अलॻि कढी रखी अथमि। त हाणे बसि हिते ई आहियां फ़िलहालु किचन में। 12 थियण वारा आहिनि ऐं मां कुझु देरि रेस्ट करे वापसि अची वई आहियां किचन में। ऐं वञण खां पहिरियों मां हिते हिकिड़ो टमाटर पेस्ट जो पहिरियों वारो जेको हुयो दॿो उहो कढी रखियो आहे, बसरनि जो पेस्ट ऐं मच्छी जा 2 पीसिस। त इन जो मां हाणे ॿोड़ ठाहे थी छॾियां, पोइ मूंखे शाम जो ॾाढी सहूलियत थी वञे, त सिर्फ़ु 2 मानियूं पचाइणियूं हूंदियूं आहिनि। त उनखां अलावा हिते खीर बि कढ़ियल पिया आहिनि जेके तक़रीबन ठहण वारा आहिनि। इहे अंदरि कंदमि, ॿोड़ ठाहे थी छॾियां, पोइ सॼी मुंहिंजी आराम सां मंझंदि शाम जेका हूंदी आहे वांदी गुज़रंदी आहे, त मां इलाही रिलैक्स हूंदी आहियां। 5:15 थिया आहिनि, अज़ान अचे थी पई परे खां ऐं सुबुह जो मां जेको 2-3 ॾींहंनि जो बचियल खीर काढ़ियो हो त उन मां ॾही ॼमाए छॾी, त ॾही फस्ट क्लास हिनमहिल ॼमी वई आहे। सो इहो पाणी मां हिन जो हारींदमि जेको मथां जमा थी वियो अथसि ऐं हिनखे रखंदमि फ्रिज में। उनखां पोइ मां वेंदमि निमाज़ पढ़णु। रात जा 8 थिया आहिनि ऐं असां मानी वानी खाई वांदा थिया आहियूं। थोरी देरि खां पोइ अज़ान अचण वारी आहे ऐं हिनमहिल TV ॾिसंदे महिल मां राजिया जो फ्रॉक ठाहियो आहे हाणे, ऐं मां इन ते कमु करणु शुरू कंदमि इंशाअल्लाह। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मंझंदि जी निमाज़ खां पोइ ईअं थी मूंखे निंड वठी वञे जंहिंजी हद न आहे। ऐं उअं ई मूंखे आदत आहे हमेशह जॾहिं बि आम ॾींहंनि में बि मां लंच करे वठंदी आहियां त मां चवंदी आहियां मुंहिंजे लाइ 2 गोरियूं निंड जूं आहिनि। सो असां हिते वेठा आहियूं, हाणे TV था ॾिसूं, उन में इलाही टाइम हलो थो वञे, पर सही आहे, पोइ फ्रेश थी उथंदी आहियां त मां वधीक मज़ो ईंदो आहे मूंखे। ऐं हाणे मां हे राजिया जो फ्रॉक बि ठाहींदमि, कुझु देरि हिते TV बि ॾिसंदमि, आज़ान ईंदी त पोइ उथी वेंदमि। सो तव्हांखे हाणे मां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।